नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो चूंडूं इलेक्शन कमेटी जे ज़ाहिद क़ाइमखानी, राना शेर मोहम्मद, ज़ाहिद राजपर, ख़ालिद मेमण, मज़र ख़ासकेली जी निगरानी में थी गुज़रियूं, जंहिंमें सदर FA घांगरो, सीनियर नायब सदर अल्ताफ़ सोलंकी, नायब सदर ज़हूर कुंदर, जनरल सेक्रेटरी मीर मुमताज़ मल्ला, ज्वाइंट सेक्रेटरी सलीम मल्ला, खजानची मोहम्मद सुमरो घांगरो, प्रेस सेक्रेटरी राशिद खावड़, ऑफिस सेक्रेटरी अब्दुल गफूर मंगरियो चूंडिजी विया। जॾहिं त एग्जीक्यूटिव कमेटी मेंबरनि में शबीर मल्ला, अदनान जोखियो, अब्दुल रज़ाक घांगरो, अब्दुल वहीद चन्ना, शौकत कलोड़ो, खान मोहम्मद खुशक चूंडिजी विया। इन मौके ते NFU जे सदर ज़ाहिद क़ाइमखानी ॻाल्हाईंदे चयो त असांजी तंज़ीम सहाफ़ियुनि जे हक़नि जे लाइ कमु करे रही आहे। कंहिं सहाफ़ी सां का नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई वेंदी। मां ज़िले जे सहाफ़ियुनि जे मसइलनि जे हल लाइ पाण पतोड़े रहियो आहियां। जेकॾहिं कंहिं बि सहाफ़ी सां नाइंसाफ़ी थी त कॾहिं बि ख़ामोश न वेंदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।